अस्सलाम वालेकुम की आयो सब उम्मीद किया तो सब खैरियत से होंदो दोस्तों। अज कराची में मौजूद आहियूं ऐं कराची की मौसम को ॾाढी ज़बरदस्त थी चुकी है ऐं अॼु बारिश जा भी इम्कान आहिनि कराची में ॾाढी जेको आहे त सुबुह लाकूं जेको आहे त बारिश जो इम्कान पर अञा वसी कोन थी। हेॾे तो पेड़ वेड़ भी हिलन था ऐं बादल बादल भी झड़बुड़ भी छायल आहे हिन वक़्तु, पर अञा बारिश शुरू न थी आहे ऐं असां इंतज़ार था कयूं त बारिश शुरू थिए त थोरो हुन में तड़बड़ कयूं का इंजॉय कयूं। छो जो ॻोठ में हूंदा त पोइ त ओतिरे पंहिंजो मज़ो ई पंहिंजो हूंदो आहे। छो जो गाह बाह हूंदो आहे, सावक सावक हूंदी आहे त उते मज़ो बि ईंदो आहे। हाणे कराची में आहियूं, हाल बि ॾथल आहिनि त हिते कहिड़ी इंजॉय थींदी, बसि इहो ई आहे त तड़ करे सघूं था। त बसि दुआ कयो त बारिश थिए ऐं जेको आहे त थोरी गर्मी घटि थिए। कराची में ॾाढी गर्मी आहे यार, मरी विया आहियूं। छो जो 4-5 ॾींहं खां ॾाढी गर्मी हिते थी रही आहे, जंहिंजे करे मौसम ॾाढो हीट आहे, गर्म आहे ऐं ॻोठनि में बि गर्म आहे मौसम। जंहिंमहिल मां राब्तो कयूं था त उते बि ख़बर पए थी ॾाढी मौसम गर्म आहे ऐं परदेस हूंदो आहे। अॼु छोकिरनि ते कपिड़ा बि पंहिंजा धोई सुकाया आहिनि ऐं कपिड़ा सुकनि था। मां छोकिरनि खे चयो बाबा जल्दी हटायो त मींहुं न वसे ऐं पोइ तव्हांजा वरी कपिड़ा आला थी वञनि। त ॾिसंदासीं, अगरि अॼु मींहुं वठो त वाह वाह मज़ो अची वेंदो, तव्हां सां व्लॉग शेयर कंदासीं। पर न वठो त बसि पोइ इहो ई व्लॉग ॾिसजो जेको आहे जहिड़ो आहे जीअं आहे। मौसम त ज़बरदस्त थी वई आहे ऐं बादल बि बीठा आहिनि ऐं जेको आहे त हवा बि थधी थधी आहे, पाणी बि थधो थधो लॻो पियो आहे टैंकियुनि में। त बसि दुआ कयो त बारिश थिए ऐं थोरो तड़बड़ कयूं, इंजॉय कयूं। छो जो आहे त ईद खां पोइ मतिलबु ईद पहिरीं बारिश न थी आहे, थोरी थी ईद वारी राति थी या ईद खां हिकु ॾींहं अॻु में थी। बारिश थियण सां मज़ो अची वेंदो ऐं थोरो मुल्क जान जेको आहे त सिधो थी वेंदो ऐं थधिकार थी वेंदो। वरी इहे जेका 5-6 ॾींहं असांजा आराम सां गुज़री वेंदा ऐं जेको आहे त ईद थी वई ख़ैर ख़ैरियत सां ऐं तव्हां बि ईद गुज़ारी हूंदी ख़ैर ख़ैरियत सां। ऐं तव्हांजी ईद कीअं गुज़री, किथे गुज़री, कहिड़ी जाइ ते गुज़री, किथे घुमण वियो, किथे खाइण वियो, किथे पीअण वियो, ज़रूरु शेयर कजो, कमेंट कजो ताकी संगत खे बि ख़बर पए त तव्हां किथे किथे। दुआ कयो त असांजा हाल जेके बंदि आहिनि त उहे बि खुली वञनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे रोज़ीअ खां बग़ैर माण्हू परेशान हूंदो आहे ऐं उन में टेंशन बि थींदो आहे। त अॼु जो नंढो व्लॉग हुयो, मां चयुमि संगत सां शेयर कयां। अगरि बारिश थिए त तव्हांखे वीडियो ज़रूरु ॾेखारियां, पर बारिश मां इंतज़ारु घणो ई कयो, बारिश न थी आहे हेतिरी अञा ताईं। मौसम त कल्ह राति खां वठी झुड़ लॻो पियो आहे, पर हवा बि हले थी थधी थधी, मज़ो बि आहे, सुकून बि आहे, पर बसि बारिश न थी। इंशाल्लाह अॼु या सुभाणे बारिश थी त तव्हां सां बारिश जो वीडियो बि ज़रूरु शेयर कबो इंशाल्लाह। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो, सिन सलामत साह सलामत ऐं जेको आहे त पंहिंजे संगत यार दोस्त यारनि जो ख़्यालु कजो। पंहिंजो घणो सारो ख़्यालु रखो। अल्लाह हाफ़िज़, नए व्लॉग सां गॾु मिलंदासीं, ख़्यालु रखिजो।